मरावी धो पुछा को अला जिते मुझा मारू जिते मुझा मारू उड़ा जिते मुझा सागी उड़ा जिते मुझा मारू रुआड़े पई रोई अला मुंहिंजा मारूअड़ा जहिड़नि भिटाई घोट जे आसान लफ़्ज़नि में ॻायल गीतनि जे मशहूर गुलकार उस्ताद मोहम्मद इब्राहिम जी 40हीं वरसी तकरीब सकाफ़त खाते सिंध पारां क़ौमी अजाइबघर जे शमशेरुल हैदरी हाल में मल्हाई वई। संदसि पुट पीउ जी ख़िदमतुनि ख़ातिर सदावरती एवार्ड जी घुर करे वरिती आहे। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, सिगा सरवान, डॉक्टर सुलेमान शेख, वली मोहम्मद रोशन, प्रोफेसर आलिया इमाम, नसीर मिर्ज़ा समेत अदीबन, अमलदारनि ऐं उस्ताद जे चाहींदड़नि तकरीब में शिरकत कई। सैयद सरदार अली शाह जो चवणो त हुन उस्ताद खे ख़राज लाइ संदसि ॾियाड़ो मल्हायो आहे। उस्ताद सदारती एवार्ड खां मथां आहे, पर हू संदनि लाइ अहिड़े एज़ाज़ खे ॾियारण लाइ कोशिशि कंदा। मोहम्मद इब्राहिम तमामु वॾो कलाकार हुयो। उहो उन हिकिड़ो आस्पेक्ट इहो बि खणो त मोहम्मद इब्राहिम जंहिं नमूने सां शाह लतीफ़ खे उनजा सुर ॻाए, उनजूं सुरमियूं ॻाए, नूरी जाम तमाची, मुमल राणू, ससी पुनू, जेको झर जंग ताईं शाह लतीफ़ जी शाइरी खे हुन पहुचायो। आम माण्हू मूसीक़ीअ जे मार्फत जंहिं अंदाज़ में मोहम्मद इब्राहिम पुॼायो ऐं माण्हुनि खे सम्झो, ऐं सम्झां थो त इहो बेमिसाल आहे। ऐं नंढो हुउसि तॾहिं मोहम्मद इब्राहिम खे शौक़ सां ॿुधंदो हुउसि। ऐं अॼु ॾींहं ताईं बि मूंखे केरु चवे त सिंधी जेके फ़नकार आहिनि, पसंदीदा फ़नकार जो नालो खण त शायदि उन्हनि में 3 माण्हुनि में मोहम्मद इब्राहिम शामिल हुजे। उन माण्हू जी एॾी वॾी कंट्रीब्यूशन हुई। उनखे यादि करणु घणो अॻे यादि करणु खपंदो हो ऐं उन ते भरपूर प्रोग्राम थियणु खपंदो हो। ऐं असां हिकिड़ी इनिशिएट कयो आहे, पहिरियों रखियो अथऊं प्रोग्राम। मुमकिन आहे हिन में कमियूं कोताहियूं हूंदियूं, उहे प्रॉपर माण्हू न अची सघिया हूंदा, पर यकीनन अॻे साल जॾहिं मोहम्मद इब्राहिम जी वरसी ईंदी त अञा वधीक सुठे अंदाज़ में ऐं बहितर अंदाज़ में मल्हाई वेंदी। जेतिरे क़दुरु हुननि जो मुतालबो आहे त यकीनन जेकॾहिं असांजे जेको वस में हूंदो, असां वफ़ाक़ी हुकूमत खे जेको मुतालबो करे सघियासीं असीं कंदासीं। ऐं मोहम्मद इब्राहिम ते असीं कंप्रोमाइज़ कीअं था करे सघूं, इहो मुमकिन न आहे। डॉक्टर सुलेमान शेख जो चवणो त उस्ताद जी गायकी में दरिया जहिड़ी लहर हुई जेका ॿुधण साण मदहोश बणाए थी। जॾहिं नंढपण में असां अञा अखियूं खोलियूं, रेडियो ॿुधण जे लाइक़ु थियासीं त उस्ताद मोहम्मद इब्राहिम जो आवाज़ु असां ॿुधो ऐं उहो लोरीअ वांगुरु लॻंदो हो। केरु जीअं माउ लोली ॾींदी आहे उन वांगुरु लॻंदो हो ऐं ॾाढो प्यारो ऐं सभा जो नमाणो माण्हू। मूं हुनखे परे खां ॾिठो हो, पर कॾहिं मुलाक़ात कान थी। असीं अञा नंढा हुआसीं, पर जवानीअ ताईं असां हुनखे ॿुधो। ऐं ॿी जेका हुन में अहम ॻाल्हि हुई सा इहा हुई त हू पंहिंजे राग में जेको हिकिड़ो रिदम रखंदो हो, सो ईअं वहंदड़ दरिया वांगुरु हूंदो हो। तव्हां जेकॾहिं ॿुधंदो त ईअं लॻंदो त कंहिं लहर में वञो पिया, छाकाणि उहो पाण बि बुनियादी तरह हिकिड़ो मरीन इंजीनियर हो, टेक्नीशियन हो जहाज़नि ते, ऐं उतां ई हुन पंहिंजी मौसीक़ी जी शुरूआति कई। ऐं पोइ उन में उनजो तसवुरु ॾाढो घणो उभरे थो। नाले वारी उस्ताद प्रोफेसर आलिया इमाम भी तकरीब में शिरकत कई ऐं उस्ताद जी ख़िदमत बाबत ख्याल ओरिया। इब्राहिम साहब हमारे लिए एक नेमत गैर मुतरक़बा है। सिंध की सरजमीन मोहब्बत और अमन और आश्ती की ज़मीन है। इसकी रग रग में मौसीक़ी से मोहब्बत इस तरीके से पेवस्त है जैसे चमेली के फूल में खुशबू होती है, और बग़ैर खुशबू के चमेली के फूल का तसव्वुर नहीं किया जा सकता है। इब्राहिम साहब को मोहब्बत का खराज, अक़ीदत के फूल, मेरे वफ़ा के गुलदस्ते नज़र करना मेरे लिए सिर्फ सादत नहीं है, एजाज़ नहीं है, बल्कि ये इबादत है। और उसी फरीज़े को अदा करने के लिए मैं इस वक्त हाजिर हूँ। नाले वारे ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा हैदराबाद ऐं निसार मेमन कराची जे रेडियो स्टेशन में उस्ताद इब्राहिम जी यादनि बाबति ॿुधायो। संदन चवण त उस्ताद मुनफ़रद ऐं घण ॿोलियो समेत लातदाद ख़ूबियुनि जो मालिक हो। ऐं सम्झां थो त असांजो जेको सिंध आहे ऐं मीडिया आहे उनजो पहिरियों मौसीक़ार असीं तसवुरु कयूं था, जंहिं सिंधी शाइरीअ खे ऐं शाह लतीफ़ खे कंपोज़ करण जी कोशिशि कई ऐं हुन में हू कामयाबु थियो।
जेके बि सतनी सूरमिन जा कलाम रुबीना कुरैशी साहिबा जेके ख़ुसूसन गाया आहिनि उहे सभु असांजे मौसीकार मास्टर मोहम्मद इब्राहिम साहब जे क्रेडिट थी आहिनि। ऐं रेडियो हैदराबाद जो बुनियादु जीअं ई 1955 में पियो आहे त उनजो पहिरियों मौसीकार पहिरियों गायक असांजो मास्टर मोहम्मद इब्राहिम साहब आहे ऐं हू पहिरियों प्लेबैक सिंगर आहे। तव्हांखे हैरत थींदी त सिंधी फिल्मूं जॾहिं 1953-54 में सिंध पाकिस्तान में ठहणु शुरू थियूं, उमर मारवी पहिरीं फिल्म थी त लॻो त उन जेको हीरो आहे उन जे लाइ प्लेबैक सिंगर केरु हुजे, छो त ॻाइण वारा कोन हुआ, फ़क़ीर फ़ुकरा सदारंगी गायकी हुई। अहिड़ो आवाज़ु जेको हीरो जे आवाज़ सां मैच करे त पोइ उमर बादशाह या उन फिल्म जे लाइ जेके डुइट आहिनि, मिसाल तौर ते सिजो उभिरियो सुखनि जो, राति वई, हीअ त ससी पुनी जो गानो आहे, पर ऐसी जो गुरूब थी वञ तुंहिंजी रोशनी न घुरिजे नज़ीर बेगम सां पहिरियों डुइट बि असांजे सिंधी ॿोलीअ में ॻाइण वारो मास्टर मोहम्मद इब्राहिम आहे। मां सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि त जा वॾनि वॾनि आर्टिस्टनि जा हिन आइटम कंपोज़ कया, हुनखे ॻाराई, सभु कुझु कयईं, उर्दू सिंधी गज़ल सभु कुझु, पर असुलु कंट्रीब्यूशन हुनजो हो त हुन शाह खे ॾाढो सवलो करे सिंध जे माण्हुनि ॾाढो पेश कयो। उस्ताद इब्राहिम जे पुटु नूर मोहम्मद भाले बि पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार में पंहिंजे वालिद जे मुक़ाम जे पेश नज़र सदारती एवार्ड खे जेतोणीकि गैर अहम बि करार ॾिनो, पर संदसि चवणो त संदसि शागिर्दनि खे त इहे एवार्ड मिलिया पर खेसि महरूम रखियो वियो। मास्टर मोहम्मद इब्राहिम खे सदारती एवार्ड ॾियण लाइ करे जेको मुतालबो आहे उहो तक़रीबन पूरी सिंध जो आहे। हालांकि काफ़ी दोस्त चवनि था त भई मुतालबे खे छॾनि, सदारती एवार्ड जी ज़रूरत ई न आहे मोहम्मद इब्राहिम खे, लेकिन हिकिड़ो सिलसिलो आहे, हिकिड़ी रूटीन आहे, उनखे बरक़रार रखण लाइ करे रिकॉर्ड ते अचणु ज़रूरी आहे त मास्टर मोहम्मद इब्राहिम बि हक़दार आहे, छो त उनजा शागिर्द, उन सां विहण वारा, उन सां सिखण वारा, उन्हनि सभिनी खे मिलियो आहे। लेकिन मास्टर इब्राहिम जो नालो जेसीं सदारती एवार्ड में नथो अचे, ऐं उन सदारती एवार्ड जी लिस्ट जेको ठही पई आहे उनखे अधूरी सम्झंदो, जंहिं करे मुतालबो करे वेंदो त मास्टर मोहम्मद इब्राहिम खे सदारती एवार्ड ॾिनो। उस्ताद इब्राहिम बाबति बेटाई जे रागी मज़हर अली उस्ताद जो गीत वरजायो ऐं संदसि ख़िदमतुनि खे बि दाद ॾिनो। उस्ताद मोहम्मद इब्राहिम जे क्रेडिट ते तमामु सुठो बेमिसाल क़िस्म जो कमु आहे, ॾाढो वर्सटाइल कमु आहे। उन्हनि शाह खे बि ॻायो आहे, उन्हनि ॿारनि जा गीत ॻाया आहिनि, उन्हनि ज़रे गीत ॻाया आहिनि, उन्हनि दुआया गीत ॻाया आहिनि, उन्हनि मुहर्रम जो कमु कयो आहे, उन्हनि रमज़ान शरीफ़ जो जाम कमु कयो आहे। शाह खे उन्हनि ड्यूट जे अंदाज़ में ॻायो आहे, जी ज़ैनब अलो साहिबा सां गॾु, ज़ेबुनिसा साहिबा सां गॾु, रुबीना कुरैशी साहिबा सां गॾु लाजवाब क़िस्म जा उन्हनि जा आइटम्स आहिनि रेडियो पाकिस्तान जी लाइब्रेरी में। उस्ताद मोहम्मद इब्राहिम हिकिड़ो बेमिसाल हिकिड़ी कंटिन्यूटी जंहिंखे चइजे त साईं मिठू कची साहब, मास्टर चंदुर साहब खे तमामु प्यारु कंदा हुआ, उन्हनि खे असेस कंदा, उन्हनि खे कॉपी कंदा हुआ ऐं रूहानी शागिर्द सॾाईंदा हुआ उन्हनि जा। मास्टर चंदुर जे हवाले सां उन्हनि खे घणो कुझु यादि हो ऐं लाजवाब तरीक़े सां परफॉर्म कंदा हुआ ऐं पंहिंजे दौर जा सुपर स्टार हुआ। मास्टर मोहम्मद इब्राहिम साहिब जे क्रेडिट ते सिंधी फिल्मूं बि आहिनि, सिंधी फिल्मुनि जा गीत आहिनि, कलाम आहिनि, लाजवाब क़िस्म जा आहिनि। मूंखे उन्हनि जो सभई कलाम ॾाढो वणे थो ऐं मां ॻाईंदो बि आहियां। शाह साहिब जी हिकिड़ी काफ़ी आहे, मां पंहिंजे अंदाज़ में उनखे हमेशह ॻाईंदो आहियां। उमराऊं विंदड़ो पुछां को अला जिते मुंहिंजा मारू, जिते मुंहिंजा मारू अड़ा, जिते मुंहिंजा सांगी अड़ा, जिते मुंहिंजा मारू। उस्ताद इब्राहिम बाबति सिगा जे वली मोहम्मद रोशन, खलील चन्ना, खाते जे डीजी ख़ालिद हुसैन चाचड़, हसन मार्शल वीचार वंडिया, संदसि औलाद लाइ सहायता जी बि घुर कई। मास्टर मोहम्मद इब्राहिम जो सिंधी राग या सिंधी ईअं खणी चवां त जीअं शाह लतीफ़ खे मोहम्मद इब्राहिम जीअं ॻायो, शायदि मूं अहिड़ो ॿिए कंहिंखां कोन ॿुधो। हा, मोहम्मद जुमन जो बि कंट्रीब्यूशन हुयो। उन राग जी जेका ख़िदमत आई, इन राग जी ख़िदमत जे करे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सभ खां पहिरीं जेको गोल्ड मेडल ॾिनो हुयो सो ॾिनो हो मोहम्मद जुमन खे, उन खां पोइ मोहम्मद इब्राहिम खे। हिन जेके ॻाया अथसि कलाम उहे ॾाढा सुहिणा, ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। वॾे में वॾी कंट्रीब्यूशन इहा आहे त बुनियादी तौर ते हीउ सिंधी कोन हुयो,
ही इंडिया जे कंहिं ख़ानदान सां वास्तो रखे पियो उहो हिते आयो ऐं उन जहिड़ो सिंधीअ खे ॻायो जहिड़ो सिंधी लहजो सिंधी तलफ़ुज़ या हर स्वर जो पंहिंजो जेको लहजो उन सां जेको निभायो अथसि इहो तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे सिंधी राग में सिंधी फ़न में ऐं साॻे वक़्तु सिंधी ॿोलीअ में। मोहम्मद जुम्मन मोहम्मद इब्राहिम ऐं अब्दुल्ला पंवर इहे कराची जा फ़नकार सॾाइबा आहिनि। हिन जो पंहिंजो ॻाइण जो अंदाज़ हूंदो आहे, सामूंडी घणो ॻाईंदा आहिनि, पर उन जे बावजूद बि उहो हिकिड़ो दौरु हूंदो हो जेको रेडियो पाकिस्तान रिकॉर्ड कंदो हो इन्हनि फ़नकारनि खे ऐं रेडियो पाकिस्तान जे वसीले ई इहे फ़नकार दुनिया ताईं पहुता। अॼु बि रेडियो पाकिस्तान जी लाइब्रेरी में सभई कलाम मोहम्मद इब्राहिम जे आवाज़ में मोहम्मद जुम्मन जे आवाज़ में रिकॉर्ड थियल आहिनि। पर जेकॾहिं तव्हां उन ते गौर कंदव त उन खां पोइ उन्हनि जहिड़ा फ़नकार कोन पैदा थिया। घणी कोशिशि कई फ़नकारनि पर उन्हनि जहिड़ा फ़नकार पैदा कोन थिया। उस्ताद मोहम्मद इब्राहिम जो जेको आलाप ॾींदो हो न, आलाप सां ख़बर पवंदी हुई, जेकॾहिं अखियूं बंदि करे माण्हू ॿुधंदो चवंदो त इहो उस्ताद मोहम्मद इब्राहिम आहे। त सभु कलाम उनजा तमामु अहम आहिनि, तमामु बहितरीनु कलाम आहिनि ऐं सदाबहार आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि आहे अॼु बि तव्हां जेकॾहिं ॿुधंदव न उस्ताद मोहम्मद इब्राहिम जा कलाम तव्हां ईअं सोचींदो त अॼु जो फ़नकार थो को ॻाए पियो ऐं उस्ताद मोहम्मद इब्राहिम साम्हूं थो ॻाए पियो। इंतिहाई माण्हुनि खे हिकिड़ो ज़हनी सुकून बख़्शियो ऐं नौजवाननि खे हिकिड़ो पैगाम सुठो पैगाम मिलंदो हो। शाह जा बैत ॻाए करे हुन ॾिना। उनजे अलावा सिर्फ़ु हो हिकिड़ी ज़बान में हुन न हो यानी पंहिंजो राग पंहिंजा ॻाया, हुन मुख़्तलिफ़ ज़बाननि में, यानी ताकी हू हिकिड़ो मां छा चवां मां सिर्फ़ु हिकु सिंध जो उनखे न चवंदुमि, हो त हिकिड़ो इंटरनेशनल लेवल जो मतिलबु थी वियो, छो जो हुन मुख़्तलिफ़ ज़बाननि में हुन पंहिंजा राग गाया हुआ। मास्टर इब्राहिम बेसिकली कच्छी थे और वो गुजराती लिखते थे। वो गुजराती रोमन गुजराती में लिख के वो सिंधी गायकी को गाते थे। लेकिन यहाँ पर सबसे बड़ी बात यह है कि हमारे मुल्क का ये अलमिया है, बदकिस्मती है कि फ़नकार की, अगर वो फ़नकार भी है तो उसकी सिफारिश भी चाहिए। पता नहीं ये मेहरबान हमारे पीपल्स पार्टी के जो जियाले हैं, मैं भी 50 साल से पीपल्स पार्टी में हूँ, तो ये मेहरबान जो है किस तरह जागे हैं, ये बहुत बड़ी बात है। ये समझ लो एक मौजज़ा है। और सिंध गवर्नमेंट को तो चाहिए था कि वो कुछ इनकी जो मुश्किल हालात हैं, फैमिली के माली मुश्किल हालात हैं, टूटे फूटे घरों में रहते हैं, उनकी मदद करते हैं। उसकी जगह पर ये वो फलाना ढिमकाना, इससे कुछ नहीं होता है। बातों से पेट नहीं भरता है, अमल से पेट भरता है। और मैं सिंध गवर्नमेंट से एक सीनियर तरीन मेंबर, 50 साल से पीपल पार्टी का मेंबर हूँ, मैं बिलावल भुट्टो से, आसिफ अली जरदारी से और मुतल्लिका मिनिस्टर से अपील करूँगा कि नूर मोहम्मद बाला के ख़ानदान के लिए कोई ना कोई ऐसी चीज़ कर दें जिससे उसके बच्चे, मास्टर इब्राहिम के बच्चे खुशहाल हों और मास्टर इब्राहिम की रूह को तस्कीन मिले। सिंध जो माण्हू अॼु बि उस्ताद मोहम्मद इब्राहिम सां साॻियो ई प्यार करे पियो। जॾहिं हू पंहिंजा आलापे सिंध जी शाइरी, इन धरतीअ जी शाइरी, शाह लतीफ़ जी शाइरीअ खे जॾहिं बहितर अंदाज़ सां उस्ताद मोहम्मद इब्राहिम सिंध जे वासियुनि ताईं मुतारफ़ करायो, तमामु घटि आंगुरनि ते ॻण जेतिरा फ़नकार आहिनि जिन सिंध जा सचा सुर सिंध वासी ॾिना। उस्ताद मोहम्मद इब्राहिम तमामु वॾा सिंध खे फ़नकार बि ॾिना जिन सिंध जे अंदरि फ़न जी तमामु वॾी ख़िदमत बि कई आहे। सिंधी संगीत जेसिताईं सिंध मौजूदु आहे, उस्ताद मोहम्मद इब्राहिम जे कलामनि खे उनखे कॾहिं बि कोन थी विसारे सघे। अॼु बि हुन जी जेकी कंपोज़ कयल धुनियूं आहिनि उहे सदा हयात धुनियुनि वांगुरु मौजूदु आहिनि ऐं उन केतिरा ई फ़नकार ऐं सिंध वासियुनि मां फैज़ हासिलु कनि पिया। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी थो। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी। ओ माणा करे मूंखे मारी, दिल भर माणा करे मूंखे मारी। ओ माणा करे मारी, दिल भर माणा करे मूंखे मारी थो। हेॾा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी थो। हेॾा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी।